इदा फरीकुम मिनहुम मुअरिदून। कुरान चवे तो हिन कायनात जे इन दावेदारन मां हिकड़ो टोलो मुंह मोड़े वने तो। खबर पइजी वई न, मोहब्बत जी इताअत जो फैसलो इते ही थी वियो न। तू चवी पियो ऐं किताब ऐं सुन्नत जो पाबंद आहियां ऐं अहले हदीस जमात जो फर्द आहियां। मुअज़्ज़ज़ ऐं मोहतरम सामीन किराम, मुआशरे की मुख्तलिफ बुराइयन के हवाले से गालाइण की नियत हुई, पर हिते पहुंचण खां पोइ फजीलतुल शेख अल उस्ताद अल अख मोहम्मद खान तौहीदी हफिज़हुल्लाह ताला सा मुख्तसर गुफ्तगू दौरान वो जहन बदलजी वियो ऐं मथा कारी साहब जी तकरीर जो इंतजार हो तो कारी साहब केड़े मौजू ते केड़े उन्वान ते खिताब कन था। उनखां पोइ साईं जी सलाह मुताबिक ज़हन चेंज थी वियो ऐं अगरचे अल्हम्दुलिल्लाह असांजो इम्तियाजी मौजू है, पर उन्हीं जो कुछ अहम गालियों वर्जाइण लाजमी समझंदे कुछ गुजारिशात तहांजी खिदमत में पेश कर रहा आहियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जिनसा मोहब्बत यो मुझे ऐं तहांजे लाए हर मुसलमान लाए एक शरफ है। यो को अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर ते एहसान कोने। पाण सा मोहब्बत हकीकत में असां लाई एक अल्लाह तरफा इनाम है ऐं इहा मोहब्बत अगरचे असां गुनाहगार आहियूं, खताकार आहियूं, विख विख ते पल पल में कदम कदम ते गुनाह करियूं था, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत इन दुनिया में एक वडो कीमती असासो है। इन जी दलील में सही मुस्लिम में बयान थे सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो एक सादे सूदे एक कोठाणे जो वाक़ियो। अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त आऊं वेठोस, एतरे में हिकिड़ो एराबी आयो। एराबी गोठाणनि माण्हुनि खे चवंदा हुआ जेके तबियतन जा सादा सवाजा ऐं बिला झझक बिला इंतजार प्यारे पैगंबर अलैहि सलात व सलाम का इंतहाई अजीम सवाल करे हलिया वेंदा हुआ। हुन ईंदे अल्लाह जे पैगंबर का सवाल कयो त या रसूल अल्लाह मत साआ, अल्लाह जा पैगंबर मुझे हिकिड़ो सवाल है। वो सवाल ही है तो क़यामत करें। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख्स जे उन सवाल के जवाब में उनका सवाल कयो तो मा अदत लहा, जे क़यामत जो तू पुछी पियो उन क़यामत जे दिहाड़े जे लाए तो तैयारी केतरी कई है। हुन गोठाणे हुन एराबी जवाब दिनो त ला शई, अल्लाह जे नबी तैयारी की गाल जेकर आए तो मोट का वडी तैयारी कोने इल्ला अन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहू। हाँ, हिकड़ी गाल जेका मुझी दिल में
वेठल है जैसा मुझी दिल भरी पई है उहा इहा आहे त अल्लाह जे पैगंबर सां सब खां वधीक मोहब्बत करियां थो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे उन प्यारे सहाबीअ जो जवाब ॿुधो पोइ फरमायूं त अंत मअ मन अहबब्त, तुंहिंजी जंहिंसां मोहब्बत आहे तूं उन्हनि सां गॾु हूंदे। अल्लाह अकबर। ॻाल्हि चवण में जुमला नंढड़ा आहिनि, पर जेकॾहिं तव्हां अॻियां अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जा इन प्यारे पैगंबर जे जुमले ते जेके रिमार्क्स आहिनि, जेको उन ते इज़हार कनि था, अगरि तव्हां उहो ॿुधंदा त पोइ पाण खे अंदाज़ो थींदो त इमामुल अंबिया उन सहाबीअ खे केॾी वॾी बशारत ॾिनी हुई। अनस बिन मालिक चई त इहा ॻाल्हि ॿुधण खां पोइ जेतिरी असां सहाबा खे ख़ुशी थी एतिरी असांखे कॾहिं ख़ुशी कोन थी। कहिड़ी ॻाल्हि ते त अंत मअ मन अहबब्त, जंहिंसां तुंहिंजो प्यार आहे तूं उन सां गॾु हूंदे। पोइ अनस बिन मालिक छा चयो? चई त इन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहु व अबा बकर व उमर, आऊं बरमला इज़हार करियां थो त मुंहिंजी अल्लाह सां मोहब्बत, मुंहिंजे प्यारे पैगंबर सां मोहब्बत, मुंहिंजी उम्मत जे अज़ीम इंसान अबू बकर सिद्दीक़ सां मोहब्बत है, मुंहिंजी उमर फारूक सां मोहब्बत है। ऐं उन खां पोइ चवण लॻो त मुंहिंजा उन्हनि जहिड़ा अमल कोन्हे, मुंहिंजा उन्हनि जहिड़ा अमल कोन्हे, पर मूंखे अल्लाह ते यकीन आहे त इन्हनि सां मोहब्बत जे करे अल्लाह मूंखे इन्हनि सां गॾु जन्नत माणींदो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेका वालिहाना, जेका दिली, जेका क़ल्बी मोहब्बत आहे, उन मोहब्बत जो सिलो जन्नत। त मुंहिंजा भाइरो, उन मोहब्बत खे उजारणो आहे, उन मोहब्बत खे सुधारणो आहे। जेका ज़ुबानी मोहब्बत आहे, जंहिंजो पाण इज़हार करियूं था, उन मोहब्बत जो पाण खे हिन दुनिया में मिसाल कायम करे वञणो आहे। उन मोहब्बत जो जेको मयार आहे, उन मयार ते पूरे लहण जी कोशिश करनी है। सही मुस्लिम जी रिवायत इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमान आए, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु ने फरमाया था, फरमाया था इन अशद उम्मती ली नासुन, अल्लाह अकबर, मुंहिंजी उम्मत मां मूंसां सब खां वधीक मोहब्बत करण वारा कुछ माण्हू हूंदा, यकूनून बअदी, जेके मूंखां पोइ ईंदा। इन में सहाबा, खुलफा राशिदीन, अहले बैत, जमी सहाबा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खां पोयनि माण्हुनि जो ज़िक्र आहे। यकूनून बअदी, जेके मूंखां पोइ ईंदा। यवद्दु अहदुहुम लौ रआनी बिअहलिही व मालिही, उहे माण्हू इहा तमन्ना कंदा त काश प्यारे पैगंबर खे पंहिंजी जान, पंहिंजो माल कुर्बान करे बि ॾिसूं हा त केॾो न भलो थिए। फरमाए मुंहिंजी उम्मत मां सब खां वधीक मूंसां मोहब्बत करण वारा माण्हू उहे हूंदा। तव्हां अंदाज़ो लॻायो त प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत जो मयार छा आहे, जो दुनिया में इंसान पंहिंजी जान, पंहिंजे माल, पंहिंजे औलाद जी परवाह नाहे कंदो। ऐं इहो ई सबब आहे जो अल्लाह इहो उसूल बयान कयो आहे, ऐं अल्लाह जे पैगंबर बि मोहब्बत जो मयार इहो ई बयान कयो आहे। क़ुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख्वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तरज़ौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही
फतरब्बसू हत्ता याती अल्लाहु बिअम्री वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। फरमाए जेकॾहिं तहां जा कुल इन कान अबनाउकुम जेकॾहिं तहां जा पुट जेके कायनात जा दुनिया जे माण्हुनि में सब खां वधीक महबूब हूंदा आहिनि। कुल इन कान अबनाउकुम तहां जा पुट तहां जूं ज़ालूं तहां जा भाइर तहां जा पाड़ेसरी तहां जा कारोबार तहां जा दुकान तहां जूं तिजारतूं तहां जा बेहतरीन बंगला अहब्ब इलैकुम मिन अल्लाहि व रसूलिही अल्लाह खां वधीक जेकॾहिं महबूब आहिनि ऐं अल्लाह जे हबीब खां वधीक महबूब आहिनि फतरब्बसू हत्ता याती अल्लाहु बिअम्री पोइ तव्हां इंतज़ार करियो तव्हां जो अल्लाह जो ॾमर न अची वञे। व जिहादन फी सबीलिही अल्लाह सां अल्लाह जे पैगंबर सां ऐं अल्लाह जे राह में जिहाद करण खां वधीक इहे शयूं प्यारियूं आहिनि। पोइ इंतज़ार कयो जो अल्लाह तव्हां ते पंहिंजो ॾमर नाज़िल करे अल्लाह जो अज़ाब कड़की पवे। याद रखो अल्लाह फासिक माण्हुनि सां गुनाहगारनि सां मोहब्बत नाहे कंदो। ही मयार अल्लाह बयान कयो आहे, इहो मयार मोहम्मद करीम बयान कयो आहे। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। मयार इहो आहे त तव्हां मां को बि शख़्स जेसि ताईं मूंसां पंहिंजी ज़ात पंहिंजो औलाद पंहिंजा वालिदैन कायनात जी समूरी इंसानियत खां वधीक प्यार न करे एसि ताईं मोमिन कोन्हे, एसि ताईं मोमिन कोन्हे। इहो मोहब्बत जो मयार आहे। ऐं जॾहिं मोहब्बत इन रुतबे खे पहुचे थी उन खां पोइ इंसान में इताअत जो जज़्बो पैदा थिए थो। तमहीद में इहा ॻाल्हि बयानु करण जो मक़सदु आहे उहो इहो आहे त असीं जॾहिं पाण में विहूं था दुख ॾोरियूं था रोऊं था त छाजे करे असां माण्हुनि मां अमली जज़्बो निकिरी वियो, प्यारे पैगंबर जी इताअत निकिरी वई। छाजे करे मुंहिंजा भाइरो उनजो राज़ इहो आहे जो इमामुल अंबिया सां मोहब्बत हक़ीक़ी सच्ची उन में खोट आहे, सच्ची मोहब्बत में खोट आहे। जॾहिं सच्ची मोहब्बत थींदी त प्यारे पैगंबर जी जेका इहा हदीस प्यारे पैगंबर जो फरमान त उहो माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां उनजी मोहब्बत हूंदी। अल्लाह पाक मूंखे ऐं तव्हांखे इहो शर्फ़ नसीब कंदो, पर इन शर्फ़ जे लाइ सच्ची मोहब्बत लाज़मी आहे। छा जेको माण्हू पंहिंजी जान सां वधीक अल्लाह सां ऐं अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत करे, छा उहो अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जे हुक्म खे छॾण ते राज़ी थींदो, हुन खां बर्दाश्त थींदो जो आऊं अल्लाह सां शिरक करियां, प्यारे पैगंबर जी इताअत छॾे तक़लीद करियां, अल्लाह जो हुक्म छॾे नफ्स जो हुक्म मञां, इमामुल अंबिया जो हुक्म छॾे पंहिंजी ज़ात ऐं अना खे तस्कीन बख़्शां। मूंखे ॿुधायो जेकॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत जो सही मयार क़ाइमु थी वञे त छा पाण इताअत गुज़ारी में पोइते हटंदासूं? इहो हिकु सुवाल आहे। इन सुवाल जो जवाब पाण पंहिंजे ज़मीरनि खां पुछूं त छाजे करे इताअत में जज़्बो ख़तम थी वियो, ईमानी गैरत जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं विसामती वञे, उहा घटिबी वञे, उहो ॾीओ उझामियो वञे पियो। उनजो कारण इहो आहे असां पहिरें नुक़्ते में ई तमामु घणा कोता आहियूं, असां में तमामु घणी खोट आहे, जंहिंजे करे इताअत जे मामले में असीं इहो बहानो करियूं था त अदा आहियूं ई गुनाहगार, अदा आहियूं ई गुनाहगार। पर वरी मुंहिंजो अक़ीदो सुठो आहे, ॾेखारे सभु ॻाल्हि खे अक़ीदो सुठो आहे, प्यारे पैगंबर सां मोहब्बत आहे, उन करे ज़रूर आऊं बिल आख़िर जन्नत में वेंदुसि। पर अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर जे ज़रिए इहो पैगाम ॾिनो आहे, क़ुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। प्यारा पैगंबर तव्हां इन्हनि खे चओ इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहब्बत करियो था, फत्तबिऊनी तव्हां मुंहिंजी पैरवी करियो, युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदो, व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। मोहब्बत ई न कंदो बल्कि तव्हांजा सभई गुनाह धोई छॾींदो। उहो बख़्शणहार आहे, उहो महिरबान आहे, उहो सभई गुनाह मिटाए छॾींदो। पर पहिरीं मयार ते पूरो त लहो। तव्हां चओ था असां अल्लाह सां मोहब्बत करियूं था,
अल्लाह पंहिंजे मोमिन बांदनि जी खूबी इहा बयान की है त अल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। मोमिन सब खां वधीक प्यार अल्लाह जी ज़ात सां कंदा आहिनि। मोमिन सब खां वधीक प्यार प्यारे पैगंबर सां कंदा आहिनि। उनजो तक़ाज़ो छा आहे? उनजो तक़ाज़ो इताअत है। फत्तबिऊनी, मुंहिंजी इताअत करियो। जॾहिं प्यारे पैगंबर जी इताअत हूंदी त अल्लाह पाक तव्हांखे जेको सिलो ॾींदो उहो सिलो बेमिसाल हूंदो। वल मुमिनून वल मुमिनात बअदुहुम औलियाउ बअद यअमुरून बिल मारूफ वयनहौन अनिल मुनकर वयुकीमून अस्सलात वयुतून अज़्ज़कात वयुतीऊन अल्लाह व रसूलहु उलाइक सयरहमुहुमुल्लाह इन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम। वअदल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा व मसाकिन तय्यबतन फी जन्नाति अदन व रिज़वानुन मिनल्लाहि अकबर ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। मोमिन मर्द ऐं मोमिना औरतूं बअदुहुम औलियाउ बअद। मोमिन मोमिनन जा दोस्त ऐं मददगार, मोमिनियूं औरतूं हिक ॿिए जूं सहेलियूं ऐं सरतियूं, हिक ॿिए जूं भेनरूं ऐं हिक ॿिए जूं ख़ैरख़्वाह औरतूं। यअमुरून बिल मारूफ व यनहौन अनिल मुनकर, हिक ॿिए खे भलाई ते आमादा कनि था, भलाई जो हुकुम ॾियनि था। व यनहौन अनिल मुनकर, ऐं जॾहिं बि का बुराई ॾिसनि था, मंदाई ॾिसनि था, गुनाह जो कमु ॾिसनि था, हिक ॿिए खे रोकीनि था। वयुकीमून अस्सलात वयुतून अज़्ज़कात, नमाज़न जा पाबंद आहिनि जिन ते अल्लाह निसाब मुक़रर कयो आहे, ज़कात फ़र्ज़ कई आहे। उन्हनि जो माल निसाब खे पहुचे थो, उहे अल्लाह जे राह में ज़कातूं अदा कनि था। वयुतीऊन अल्लाह व रसूलहु, इन्हनि जी अज़ीम खूबी इहा आहे जो काइनात में मोमिन मर्द बि ऐं मोमिन औरतूं बि अल्लाह जी इताअत कनि था, अल्लाह जे पैगंबर जी इताअत कनि था। उलाइक सयरहमुहुमुल्लाह, इहे ई उहे माण्हू आहिनि जिन ते अल्लाह सिधो ई रहम फरमाईंदो। इन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम, अल्लाह वॾो कवी आहे, अल्लाह वॾो ताक़तवर आहे, अल्लाह रब्बुल आलमीन तमाम घणो इज्जत वारो अज़ीज़ आहे। वअदल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, इहे मर्द इहे औरतूं जिन जो तव्हां ज़िक्र ॿुधो, अल्लाह सां प्यार करण वारा, अल्लाह जे हबीब सां प्यार करण वारा, नमाज़न जी पाबंदी करण वारा, ज़कातूं अदा करण वारा, इहे ई मोमिन मर्द ऐं औरतूं अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर करण वारा। कुरान चवे थो इन्हनि माण्हुनि सां अल्लाह वाइदो कयो आहे। वअदल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात, अल्लाह वाइदो कयो आहे मोमिननि सां बि ऐं मोमिनाउनि सां बि। चवंदा आहिनि त क़ुरान में यार मर्दनि जा हक़ बयान थिया आहिनि, मायुनि जा हक़ ई कोन। पंहिंजे मुआशरे लिखियल पियल माण्हू चवंदा क़ुरान में तव्हां जिते ॾिसो रुगो मर्द जा हक़ आहिनि, औरत खे हक़ मिले ई कोन। असीं चऊं था त दुनिया में बि अल्लाह ताला औरत खे एज़ाज़ ॾिनो आहे, अल्लाह औरत खे आख़िरत में एज़ाज़ ॾिनो आहे। अवां वटि आख़िरत जो तसव्वुर ई कोन्हे, ज़ुल्म तव्हां कयो। अल्लाह अकबर। वअदल्लाहुल मुमिनीन वल मुमिनात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा, मोमिन मर्दन सां ऐं मोमिना औरतन सां बि अल्लाह वाइदो कयो आहे। जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा, हमेशा जे बागन जो जिनमें हमेशा रहंदा। व मसाकिन तय्यबतन फी जन्नाति अदन, दुनिया में को सुखो घर कौन मिलियो। ये औरत दुनिया में जिंदगी पूरी मासी थी कमाईंदी रही, जिंदगी पूरी दुआऊं घुरंदी रही, को हिकिड़ो कमरो मिली वञे, छती मिली वञे, मुंहिंजा बच्चा सीए खां बची वञनि। अल्लाह रब्बुल आलमीन आज़माइश जे तौर ते दुनिया में हिनखे गुरबत में रखियो आहे, पर अॼु पंहिंजे ईमान जे करे अल्लाह ताला उनखे जन्नत नसीब फरमाई आहे। जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार फी खालिदीन फीहा व मसाकिन तय्यबतन फी जन्नाति अदन, हमेशा जे बागन में हिननि जा महल ठहियल हूंदा। व रिज़वानुन मिनल्लाहि अकबर, इन खां वॾो एज़ाज़ अल्लाह इहो नसीब फरमाईंदो जो अल्लाह तरफ़ां ऐलान थींदो, मोमिनो आऊं तव्हां खां हमेशा लाइ राज़ी आहियां, कॾहिं तव्हां ते नाराज़ कोन थींदुसि। ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम, क़ुरान चवे थो सभ खां वॾी कामयाबी आहे। दुनिया जूं कामयाबियूं आहिनि जिन कामयाबियुनि खे माणण जे लाइ पाण अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर सां बगावत करियूं था,
पाण पुठ ॾियूं था, पाण कोताही करूं था, अक़ीदे जे मामले में नरम थी वञूं था, इताअत जे मामले में नरम थी वञूं था, अमलनि जे मामले में पोइते हटी वञूं था। छो दुनियावी मफ़ाद टकेरा मफ़ाद, जिन इहा बि ख़बर कोन्हे त मफ़ाद ताईं पुॼंदुसि या पहिरीं दुनिया में हलियो वेंदुसि, इहा ख़बर कोन्हे। पर इन मफ़ाद जे लाइ इंसान सभु कुझु दीन खे कुर्बान करे छॾे थो। क़ुरान चवे थो दीन खे कुर्बान नथा कनि मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं, अल्लाह उन्हनि जे लाइ जेके एज़ाज़ रखिया आहिनि उहे तव्हां ॿुधा। इहो सिलो आहे इताअत, इहो सिलो आहे इताअत जो, अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी इताअत जो। सिर्फ़ दावे जी का औकात कोन्हे, का हैसियत कोन्हे, का पाण सब पाबंद आहियूं त दुनिया में जेको अल्लाह जो कानून आहे, अल्लाह जे पैगंबर जो कानून आहे, उन जी पाबंदी करियूं। वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। ना इख्तियार के मोमिन मर्द के ऐं नवरी के मोमिना औरत के, इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरा, जॾहिं अल्लाह को फैसलो करे या अल्लाह जा हबीब को फैसलो कनि, वो मोमिन मर्द हुजे या औरत हुजे, ऐं यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम, वो पंहिंजो को फैसलो हलाए। ये थिए थो न यार, तूं ॻाल्हि मौलवी साहब सही पियो करीं, पर मसलो इहो आहे जो हींअर मुंहिंजी मजबूरी ही आहे। सही तव्हां ॻाल्हि ठीक पिया करियो, पर मसलो मुझी बिरादरी जो है। सही नौकरी जो मसलो भी है, इख्तियार ना है, नहीं मैं पान के पंहिंजी हलाइण जो कोई जवाब कोन्हे। वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। जे अल्लाह जी ऐं अल्लाह जे पैगंबर जी नाफरमानी के ऊ परे जी गुमराही में वही पियो, वो वाज़े गुमराह थी वियो हलियो। तंहिंजे करे पंहिंजो पाण जे ईमान जी पचड़ करियूं, पंहिंजे ईमान जी जेको आहे सोच रखूं। ईअं न थिए जो पंहिंजो ईमान बर्बाद थी वञे हलियो। सभ खां नायाब शइ ईमान आहे, बेमिसाल शइ आहे, अल्लाह जो इनाम आहे, अल्लाह जो फज़ल आहे। इन ईमान में जेकॾहिं पाण खोटा थी वियासीं बाक़ी छा बचे। इन आयत जे तनाज़ुर में तव्हां हिकिड़ो वाक़िओ ॿुधंदो वञा। सुनन इब्न माजा में रिवायत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी मुगीरा बिन शुअबा रज़ियल्लाहु तआला अन्हु अल्लाह जे पैगंबर वियो जी वञी वाक़िओ ॿुधायो कि अल्लाह जे पैगंबर मूं हिकिड़ी छोकिरीअ खे मंगणी जे लाइ पैगाम मोकिलियो आहे। अल्लाह जे पैगंबर जिन फरमायो त छा ॾिठो अथई? चई सही न, पर में वञी करे हिकु भेरो ॾिस, फंज़ुर इलैहा फ़इन्नहु अहरा अन युदम बैनकुमा। जेकॾहिं ॾिसंदे त इन सां अवां जी अॻी ज़िंदगी जेका आहे शादी खां पोइ वारी, उहा मुहबतनि सां लबरेज़ हूंदी, मोहब्बत सां मालामाल हूंदी। अल्लाह जे पैगंबर जो हुक्म, वञी ॾिस। चऊं निकतुसि, वञी करे घर पहुतुसि। जेका मंगेतर जंहिंसां मंगणी थियणी हुई, मूं हुनजे वालिदैन खे घुरायो, मूं गुज़ारिश कई त अल्लाह जे पैगंबर मूंखे मोकिलियो आहे ऐं अॻे जेका असां तव्हां ॾे पैगाम मोकिलियो हो निकाह जो जो संग घुरण आया हुआ बाबे वारा, त तॾहिं मूं ॾिठी कोन हुई। पाण सगोरनि फरमायो त ॾिसी वठो, इन सां तव्हांजी मोहब्बत वधंदी। मुगीरा बिन शुअबा फरमाए थो त वालिदैन कुझु लहराइण लॻा। इहा फितरत, माउ पीउ जी फितरत है, हू चाहिनि था असांजी न्याणीअ जो रिश्तो थिए, संगावती थिए, पर दिल हुननि जी जेका आहे उन में एॾी त औलाद जी मोहब्बत है, उहा दिल लिकंदी पई। अल्लाहु अकबर। हू लहराइण लॻा। हदीस जा अल्फाज़ तो सुनने में रिवायत, शेख अलबानी, शेख जुबैर अली ज़ई रहमहुल्लाह बई चवनि था रिवायत सही। छोकरी जेका आहे उहा पोयां पर्दे में हुई, उतां अल्फाज़ चवे थी, इन कान रसूलुल्लाह अमरक अन तंजुर फंजुर व इल्ला फअनशुदुक। अल्लाह ने माना, जेकॾहिं तोखे प्यारे पैगंबर मोकिलियो आहे त तूं मूंखे अची ॾिस, त आऊं हीअ वेठी आहियां, मूंखे ॾिस। जेकॾहिं प्यारे पैगंबर तोखे नाहे मोकिलियो, तोखे कसम ॾियां थी मुंहिंजा निगाह न खणजांइ। फरमाए थो, उन खां पोइ मूं इक़रार कयो, पर्दो पोइते थियो, हिकु भेरो ॾिठो, उन खां पोइ जेको असांजो प्यार हो उहो मिसाली हो। इमामुल अंबिया जे दौर जी औरतनि जी गैरत ॾिसो, इताअत जो जज़्बो, इताअत जे अंदरि कमाल। अॼु पाण आहियूं, पाण माण्हुनि जो हाल छा आहे? संगावतियूं ॾिसो तव्हां, पाण में संगावतियूं पाण करियूं था, पाण कॾहिं सोचियो आहे
तो अल्लाह के पैगंबर अलैहिस्सलाम जो कानून जेको आहे उन मुताबिक आहे या न। खास करे पहिरियों थर लाइक़ो आहे हिन में अकीदो ऐं निमाज़। इन मामले में पाण कुछ कोन ॾिसंदा आहियूं। साम्हूं माण्हू कहिड़ा बि हुजे, बदअकीदा हुजे, सहाबा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो हुजा दुश्मन हुजे, बेनमाज़ी पको हुजे, पर पाण माण्हू चवंदा आहियूं दादा जहिड़ो आहे चवंदा चरियो खरियो आहे तॾहिं बि पंहिंजो त आहे न। तंहिंजे करे इते भले न्याणी पूरी ज़िंदगी भोगे पई, उहो भले भी भोगे, पर तुंहिंजो जेको आहे सो गाट सौ रहे। तुंहिंजो हमेशा चाहे गाट सौ रहे। तोखे को तानो न हणे, उन ताने खां बचण जे लाइ तूं दीन, ईमान, प्यारे पैगंबर जो फरमान उन्हनि सभिनी शयुनि खे छॾे ॾी। हालांकि अल्लाह जे पैगंबर फरमान आहे तो औरत सां शादीदान दीन ऐं हुक्म ॾियां थो दीन जी बुनियाद ते करियो। इहा तफ़सीली मौज़ू इख्तियार न मर्द खे ॾिनो आहे न औरत खे ॾिनो आहे जो हिन कायनात में अल्लाह जे पैगंबर जे हुक्मनि खे छुॾे अॻिते वधे। बल्कि तव्हां पंहिंजे ज़मीर खां पुछो, जेकॾहिं पाण खे अल्लाह जे पैगंबर सां सची मोहब्बत आहे तो यो गवारा थींदो, ही ज़मीर मुतमइन थींदो, तव्हांखे निंड ईंदी। तंहिं करे अल्लाह जे पैगंबर जी इताअत जे मुक़ाबले में दुनिया में का बि शइ मोमिन मर्द ऐं मोमिन औरत जे लाइ रुकावट न हुजणु घुर्जे। जेकॾहिं न त पोइ हूंदो ख़ाली कूड़ो दावा। यक़ूलून आमन्ना बिल्लाहि व बिर्रसूलि व अतअना सुम्मा यतवल्ला फरीक़ुम मिनहुम मिन बअदि ज़ालिक वमा उलाइक बिलमुमिनीन। कुरान एक नक्शो पेश कयो आहे, गौर सां ॿुधजो। कुरान एक नक्शो पेश कयो आहे जेको मूं जहिड़े गुनाहगार खे झंझोड़े छॾे थो। वयक़ूलून आमन्ना बिल्लाहि व बिर्रसूलि व अतअना, ही दावा कनि था असां अल्लाह ते ईमान आंदो, अल्लाह जे पैगंबर ते ईमान आंदो आहे। व अतअना ऐं इताअत गुज़ार, फरमान बरदार, पक्का ऐं सच्चा मोमिन आहियूं। अल्लाह अकबर। वमा उलाइक बिलमुमिनीन, कुरान चवे थो, अल्लाह जवाब दे तो ही मोमिन कौन आहिनि। पाण त चवनि था न पक्का मोमिन आहिनि। अब सच्चो मोमिन आहियां, फलाणे अहले हदीस जो पुट आहियां, फलाणे खानदानी अहले हदीस जे फर्द जो अजीम फर्द आहियां, खानदान जो फर्द आहियां। पाण त चऊं पिया न, पर अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो चवण ऐं करण में फर्क। चवण ऐं करण में फर्क है। दावा त रईसुल मुनाफिकीन अब्दुल्लाह बिन उबई बि कंदो हो। माण्हू खे महफ़िल में उथी करे चवंदो हो, अरे मञो ही माण्हू भलो अथव, मोहम्मद करीम खानदानी माण्हू, भलो माण्हू, सचो माण्हू, सचार माण्हू, सादिक माण्हू, हिन जी ॻाल्हि मञो, काया थींदा हलिया। पर हिन ज़ालिम अल्लाह जे पैगंबर खे पर पुट टोकियो, गिलाऊं कई, लफ़्ज़ कसई, जंगल में धोखा ॾिनई। अल्लाह सुब्हानहु व तआला हुन माण्हू खे मरण वक़्त प्यारे पैगंबर खे पाण मन फरमायो, ही मरे हिन जी कब्र ते मता बीह, न बीज ला तक़ुम अला क़ब्रिही, हिननि जी ला तुसल्ली अला अहद मिनहुम मात अबदा वला तक़ुम अला क़ब्री, हे मरी वञनि हिन जी नमाज़ न पढ़जाए, हिन जी कब्र ते तूं बीह जाए बि न। अल्लाह अकबर। हालांकि दावा कंदा हुआ, पर अल्लाह उन दावा जी का परवाह कोन कई। दावा मूंखे तव्हां ॿुधायो कि चोर है, चोरी करे थो, पकड़जी पवे थो, पंचायत सां मसलो आयो, हुन इकरार कयो, मादरत कई, लिखी ॾिनई आइंदे चोरी कोन कंदुसि, सुभाणे वारो चोरी करे थो, सचो दावा। पाण दावो करियूं था पंहिंजो उथण, पंहिंजो वेहण, पंहिंजो सुम्हण, पंहिंजी निमाज़, पंहिंजी कुर्बानी, पंहिंजा मामलात करे चेक त करियूं त पाण अल्लाह जे पैगंबर जी का परवाह कई आहे। वमा उलाइक बिलमुमिनीन, ही चवनि त बराबर पिया त असां ईमान आंदो अल्लाह जे पैगंबर ते, व अताना इताअत कईसूं, वमा उलाइक बिलमुमिनीन, पर ही मोमिन कोन आहिनि। छाजे करे हाणे इहा फ़र्क़ ज़ाहिर करणो आहे त ही मोमिन छो कोन आहिनि। वइज़ा दुऊ इला अल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम इज़ा फरीक़ुम मिनहुम मुअरिदून। अॻियां फ़ैसिलो अचे पियो, अॻियां पंहिंजा पार बयान थियनि पिया,
इदा दुउ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम जॾहिं के चयो वञे तो अचो पाण में फैसलो करायूं था पाण में तनाज़ो थी पियो आहे वो तनाज़ो कारोबार जो वो तनाज़ो संगाबंदी जो वो तनाज़ो मसलकी इख्तिलाफ जो वो तनाज़ो रफ़ुल यदैन जो वो तनाज़ो हज दौरान कुर्बानी जो वो तनाज़ो अल्लाह की ज़ात के वजूद के बारे में अल्लाह अर्श ते मुस्तवी आहे तनाज़े के बारे में अचो इदा दुउ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम जॾहिं के दावत ॾिनी वञे थी अचो अल्लाह ॾांहुं अल्लाह जे पैगंबर ॾांहुं तां मसलो हल थी वञे अल्लाह जो फैसलो मालूम करे सघूं अल्लाह जे हबीब जो फैसलो मालूम करे सघूं इदा फरीकुम मिनहुम मुअरिदून कुरान चवे थो हिन कायनात जे इन्हनि दावेदारनि मां हिकिड़ो टोलो मुंहुं मोड़े वञे थो ख़बर पइजी वई न मोहब्बत जी इताअत जो फैसलो हिते ई थी वियो न तू चवी पियो ऐं किताब ऐं सुन्नत जो पाबंद आहियां ऐं अहले हदीस जमात जो फर्द आहियां हलिया फैसलो करियो अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जे दस्तूर मुताबिक कानून मुताबिक हाणे जेकॾहिं वेही रही थो त अल्लाह जी तोखे रहमत हुजे तू कामयाब आई जेकॾहिं न वेठे त क़ुरान खे ॿुध इदा फरीकुम मिनहुम मुअरिदून इन्हनि मां हिकु जमात मुंहुं मोड़े वञे थी कई माण्हू मिलंदा तव्हांखे स्कूलनि में कॉलेजनि में अस्पतालनि में दोस्त दाढ़ियुनि वारा भला माण्हू उथण वेहण वारा उथी वेठी वारा दावत ॾियण वारा चओ साईं सही बुखारी करे पढ़ी अथई चवंदो साईं दीनी मसइले ते मूंसां बहस न कर साईं तव्हां भला सूरह बक़रा जे अंदरि जेको ॿियो रुकू आहे न पढ़ियो आहे मुनाफ़िक़नि जा औसाफ़ चवंदा साईं मादर सां दोस्ती पंहिंजी जाइ ते पर दीनी मसइले में बहस न कर पाण वेही पवंदासीं दुनिया में विड़ो ही कोन था नौकरी में विड़ो ही कोन था खाधे पीते में विड़ो ही कोन था दीन जी सच्ची ॻाल्हि में विड़ो था पओ विड़ो न मञियो अल्लाह अल्लाह जे पैगंबर जी ॻाल्हि हुजे ऐं मोमिननि खां नाराज़ थी कोन थो सघे इदा दुउ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम इदा फरीकुम मिनहुम मुअरिदून व इन यकुन लहुमुल हक़्क़ु यातू इलैहि मुदइनीन कुरान जो मिजाज बयान कयो आहे उनकी वजह यह है ही वड़ा मफाद परस्त आहिनि जॾहिं ॾिसनि था कुरान ऐं हदीस में हिननि जो पंहिंजो मफाद आहे त ही जोड़ंदा अचनि था अबा तलाक थी माई की तलाक 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 हाणे त रुली वियो मौलवी साहब वटि चई हलारो थींदो हाणे चई आऊं खानदानी तौर ते गैरती माण्हू आहियां हिकिड़ी राति जे लाइ ज़ाल किराए ते कंहिं ॿिए खे ॾियां ही त मुंहिंजी इज़त वई हली मारजी वञा पर बर्दाश्त न कंदसि हाणे कंहिं सलाह ॾिनी चई साईं अमा मरियम वारो मदरसो आहे तो हिते वञ हिते मौलवी साहब खां वञी पुछ इन्हनि वटि गुंजाइश आहे अदा गुंजाइश अल्लाह ॾिनी गुंजाइश अल्लाह जे पैगंबर ॾिनी आहे बेशक ॾियूं था पर सिर्फ़ तलाक जे मसइले में अव्हांखे मसइले कहिड़े हदीस जो यादि अचे साईं मीरास जो मसइलो थी वियो बाबो फौत थी वियो हलियो पर मिल्क ते जाम छॾे वियो आहे पर बाबो कुछ अड़ी करे वियो आहे वॾे भाउ जे नाले सभु ज़मीनूं लिखी वियो हलियो ऐं रहिजी वियो आहियां मीरास जो मूंखे फतवा खपे मीरास जे फतवा जे लाइ डिघो पंधु करे मौलवी साहब वटि ईंदो पर जॾहिं अज़ान में थींदो हया अल सलाह हया अल फलाह तॾहिं साहब गाड़ी स्टार्ट कयो यार मूंखे टाइम ऑफिस जो टाइम थी मूंखे वञिणो मूंखे मीटिंग अटेंड करणी आहे मज़दूर चवंदो त मिस्त्री पहुची वियो आहे मूंखे तगारी भरे ॾियणी आहे पंहिंजा बहाना यकुन लहुमुल हक़्क़ु यातू इलैहि मुदइनीन जॾहिं इन्हनि जो फ़ाइदो आहे इन्हनि जे हक़ में का ॻाल्हि वञे थी इन्हनि खे मफ़ाद नज़र अचे थो यातू इलैहि मुदइनीन त पोइ तमामु ख़ुशीअ सां ही फौरन पहुची वञनि था अफ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन अम इर्ताबू अम यख़ाफ़ून अन यहीफ़ अल्लाहु अलैहिम व रसूलुहु बल उलाइका हुमुज़ ज़ालिमून कहिड़ा अल्फाज़ आहिनि क़ुरान जा अल्लाह फरमाए तो अफ़ी क़ुलूबिहिम मरज़ुन छा हिननि जी दिलनि में का निफ़ाक़ जी बीमारी आहे अम इर्ताबू या अल्लाह जे पैगंबर जे बारे में को शक में मुब्तला आहिनि अम यख़ाफ़ून अन यहीफ़ अल्लाहु अलैहिम व रसूलुहु या ही डिजन था इन गाल खां त असां ते को अल्लाह जो पैगंबर ज़ुल्म करे वजंदो बल उलाइका हुमुज़ ज़ालिमून कुरान चवे तो अल्लाह फरमाए तो एड़ी सोच वारा खुद ही वडा ज़ालिम आहिनि फर्क महसूस थियो न हिकिड़ो दावो आहे ऐं ॿियो किरदार आहे तज़ाद आहे दावे
ऐं किरदार में तज़ाद, अंजाम छा थियो? बल उलाइका हुमुज़ ज़ालिमून। ॿियो दावो बाहे, किरदार बाहे। इन्नमा कान क़ौलुल मुमिनीना इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम। जॾहिं मोमिननि खे सॼो वञे थो हिन जे लाइ त अचो अल्लाह जे पैगंबर खां फ़ैसिलो करायो। क़ालू समिअना व अताअना, ही चवनि था ॿुधोसूं ऐं मञोसूं। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, क़ुरान चवे थो इहे माण्हू कामयाब आहिनि। छाजे करे? दावो ऐं किरदार तज़ाद कोन्हे, मुतज़ाद कोन्हे, साॻियो आहे। जीअं चयूं तीअं कयूं, जीअं चयूं तीअं कयूं। ऐं यक़ूलू समिअना व अताअना उलाइका हुमुल मुफ़्लिहून वमन युतिअल्लाह व रसूलहू व यख़्शल्लाह व यत्तक़ी फउलाइका हुमुल फ़ाइज़ून। जे अल्लाह जी इताअत कई, अल्लाह जे पैगंबर जी इताअत कई, दुनिया में ॾिनो रहियो। ई को हिकड़ी जो कम आहे छा? इताअत को हिकड़ी जो कम त कोन्हे। हिकु ॾींहुं नमाज़ पढ़ी वरी टे नमाज़नि में गायब, हिकु ॾींहुं पढ़ी वरी हफ़्तो पूरो गायब, जुमे मुसलमान न। इताअत में ख़शियत आहे। व यख़्शल्लाह, अल्लाह खां ॾिनो रहियो। व यत्तक़ी, ऐं परहेज़गार बणिजी रहियो। फउलाइका हुमुल फ़ाइज़ून। क़ुरान चवे थो इहे ई माण्हू जन्नती आहिनि। फ़ाइज़ून जी माने जन्नती आहिनि। फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़। जहन्नम खां बचायो वियो, जन्नत उमाणियो वियो, फ़क़द फ़ाज़, कामयाब थी वियो। फ़ाज़ माज़ी, फ़ाइज़ून इसम फ़ाइल। फ़ाइज़ून माना पक्का जन्नती आहिनि, पक्का जन्नती आहिनि। वमन युतिअल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम। दुनिया में सही आयो, मां ताना ॾिना, तोखे छा थियो आहे? ऑफिस में तुंहिंजा पांचा भेजन खां मथे आहिनि। सभई माण्हू खिलनि था। पंहिंजी कम्युनिटी आला क्वालिटी जी कम्युनिटी आहे। पंहिंजा दोस्त, पंहिंजी गैदरिंग जेका आहे, सभई दोस्त पढ़ियल लिखियल इंजीनियर आहिनि। तुंहिंजा पांचा भेजन खां मथे आहिनि। तुंहिंजी ॾाढ़ी सुवारी मुकम्मल आहे। तूं निमाज़ में रफ़्ज़ ज़हन करीं थो, माण्हू तो तां खिलनि था। अल्लाह जी ज़ात जे बारे में तुंहिंजो अक़ीदो इहो आहे त अल्लाह ताला बिना वसीले जे ॿुधे थो, तूं गुमराह आहीं। माण्हुनि जा ताना आया, बर्दाश्त कंदो वियो। घर में भी वेड़ थी, कॾहिं पुट सां थी, कॾहिं ज़ाल सां थी, कॾहिं भाउ सां थी, कॾहिं वालिद सां थी। कहिड़ी ॻाल्हि ते? अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी इताअत ते पाण वेड़ कंदा आहियूं। लोलो टाइम ते न मिले, माई मार खाईंदी, ॿार स्कूल टाइम ते न वियो, जरूर दड़का खाईंदो, मजदूर टाइम ते दुकान न खोलियो, मजदूर जी ॾियारी कटींदासीं। हर लिहाज़ सां जहिड़ो करियूं था। इत्तिफ़ाक़ सां हिन ॻाल्हि में आहे त इताअत जे बारे में ॻाल्हाइजो न, त विढ़ी पवंदासीं। अल्लाह जा मानो, ही दुनिया आहे, ही आख़िरत जी बनी आहे। हिन में पोख पोखणी आहे। उसूलनि जा कारबंद रहो। उसूल में सौदेबाज़ी आहियूं। मोहब्बत बि कमाल जी हुजे, इताअत जो जज़्बो बि कमाल जो हुजे। उन्हीं करे अल्लाह ताला इन्हनि माण्हुनि सां वाइदो कयो आहे त इहे माण्हू कामयाब आहिनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी इताअत कनि था। वमन युतिअल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम। जे दुनिया में अल्लाह ऐं अल्लाह जे पैगंबर जी इताअत कई, फउलाइका मअल्लज़ीन, उहे माण्हू उन्हनि माण्हुनि सां साबिक़ा उम्मतनि जा पैगंबर ऐं हुन मुहम्मद रसूलुल्लाह जी उम्मत हुननि पैगंबरनि पोयां आहे। وَإِذَا أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّنْ كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُّصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ قَالَ أَأَقْرَرْتُمْ وَأَخَذْتُمْ عَلَىٰ ذَٰلِكُمْ إِصْرِي قَالُوا وَأَقْرَرْنَا قَالَ فَاشْهَدُوا وَأَنَا مَعَكُمْ مِنَ الشَّاهِدِينَ۔ ही कहिड़ो इक़रार आहे? ही इमामुल अंबिया जी इताअत जो इक़रार आहे। तव्हांजे अहद रिसालत में मुंहिंजो पैगंबर अचे, उन ते ज़रूर ईमान आणिजो। लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्न, ज़रूर ईमान आणिजो, ज़रूर मुंहिंजे पैगंबर जी मदद कजो। अॼु पाण कॾहिं सोचो आहे त इन ईमान जे मामले में पाण केतिरा कमज़ोर आहियूं? प्यारे पैगंबर जी सुन्नत जी मदद में पाण केतिरा कमज़ोर आहियूं? ऐं सोशल मीडिया ते दोस्त ॾिसंदो आहियां, ख़ुदा जो कसम, ही दिलि जेको आहे, हीअ दिलि रोंदी आहे। खानदानी हदीस फेसबुक ते तव्हांजा फ्रेंड, अल्लाह फ्रेंड्स जेके आहिनि,
अल्लाह जे पैगंबर जे शान में गुस्ताखाना शेर लिखंदा आहिनि, तव्हां नाइस लिखंदा आहियो। खुदा जो कसम है पूजे जे माण्हू के अल्लाह जे पैगंबर लाइ गैरत न अचे, उनखे पंहिंजी ज़ात पंहिंजे घर ते बि गैरत न ईंदी। अल्लाह अकबर। अल्लाह जे पैगंबर फरमाना है, अल्लाह भी गैरत करे तो, मोमिन भी गैरत करे तो अल्लाह के गैरत अचे थी जो मोमिन को अल्लाह जो हराम ख्याल कम करे। अल्लाह जे पैगंबर जी तौहीन दुनिया में सब खां वॾा हराम कम आहिनि, गुस्ताखियूं आहिनि। पर जॾहिं पाण में एतिरो जज़्बो कोन्हे जो पाण खे रोकियूं, पाण ते गुड ऐं नाइस ॾियूं पिया, मूंखे ॿुधायो मोहब्बत कहिड़ी आहे? अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत कहिड़ी आहे जो पाण अल्लाह जे पैगंबर जे दुश्मननि ते खिलूं था? उते वात पटियो पियो आहे, या त खिले पियो, या त नाइस लिखे पियो, या जॾो हो ख्याल कर मौलवी जी ना लिया। ये इताअत है। अल्लाह अकबर। हर की इताअत कोने, ही इताअत कोने, ही इमामुल अंबिया जो रस्तो ही कोने, ही रस्तो ही अञा टियो आहे, ही दुश्मन जो रस्तो आहे। ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युआतून मन हादल्लाह व रसूलहू। एड़ी कौम न लहदे इमामुल अंबिया, एड़ी कौम न लहदे युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर, जिनजो अल्लाह ते ईमान हुजे, अल्लाह जे पैगंबर ते ईमान हुजे। युआतून मन हादल्लाह व रसूलहू, एड़न माण्हुनि सां प्यार कनि जेके अल्लाह जे पैगंबर जा दुश्मन आहिनि। अल्लाह अकबर। पोइ उहे उन्हनि जा पीअर छो न हुजनि, उहे उन्हनि जा पुरड़ा छो न हुजनि, उहे उन्हनि जा भाइर छो न हुजनि? इहे माण्हू कॾहिं इन्हनि माण्हुनि सां अल्लाह जी दुश्मनी ते कंप्रोमाइज़ न कंदा, उन्हनि सां कॾहिं प्यार न कंदा। इहा त मोमिननि जी ख़ूबी आहे। मोमिन अल्लाह जे पैगंबर लाइ ग़ज़बनाक थींदो आहे, हू कावड़ंदो आहे, हुन में गैरत हूंदी आहे, हुन में इताअत हूंदी आहे, हू पोइते हटंदो ई कोन्हे। जंगे ओहद लगी 70 साहबा शहीद थी विया, 70 साहबा जख्मी थी विया। साहबा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी हालत इहा हुई, हिक कबर में कई लाश साहबा किराम जा दफन कया विया। खबर पहुती अबू सुफियान वरियो हमलो करे पियो, दुश्मन वरियो हमलो करे पियो। इमामुल अंबिया ऐलान कयो, साहबा थकल बराबर आयो, हमलो वरी थिए पियो, उन करे हाणे तव्हां खे वरी हलणो आहे, हुननि जो ताक़ब करणो आहे, हुननि जो पीछो करणो आहे। अल्लाह अकबर। अल्लाह जा पैगंबर हाज़िर आहे। हे ज़ख्मी, हिननि जे पेरनि में ज़ख़्म, हिननि जे चेहरनि ते ज़ख़्म, हिननि जे मथनि ते ज़ख़्म, कंहिंजी बांह भगल, कंहिंजी टंग भगल। अल्लाह अकबर। इमामुल अंबिया पिया डोली रवाना थी विया। कुरान नाज़िल थियो, अल्लज़ीन इस्तजाबू लिल्लाहि वर रसूल मिन बअदि मा असाबहुमुल क़र्ह लिल्लज़ीन अहसनू मिनहुम वत्तक़ौ अजरुन अज़ीम। उहे माण्हू जिन अल्लाह जे पैगंबर जी ॻाल्हि ते लब्बैक चयो। हालत छा आहे? कुरान वो मंदर पेश कयो आहे, मिन बअदि मा असाबहुमुल क़र्ह, हिननि जे जिस्मनि ते ज़ख़्मनि जा निशान आहिनि, हिननि जा जिस्म रत वाहे रहिया आहिनि, हिननि जा जिस्म पूरा चिकना चोर आहिनि। मिन बअदि मा असाबहुमुल क़र्ह लिल्लज़ीन अहसनू मिनहुम वत्तक़ौ अजरुन अज़ीम। जिन माण्हुनि नेकियूं कयूं, तक़वा शहारी इख्तियार कई, उन्हनि जे लाइ अजर अज़ीम आहे। الذين قال لهم الناس إن الناس قد جمعوا لكم فاخشوهم فزادهم إيمانا وقالوا حسبنا الله ونعم الوكيل। माण्हुनि अची चयो, काफ़िले वारनि चयो, अदा माण्हुनि जा टोला जमे थी विया आहिनि, भॼो पोइते अॻे घणेई मारणा आयो, वरी मारिजी वेंदा हलिया। फज़ादहुम ईमाना, हिनी जो ईमान अञा वधी वियो हलियो, पंहिंजा सूर विसरी विया हलिया, दुख विसरी विया हलिया, पंहिंजा जंग जो नुक़सान विसरी वियो हलियो। कंहिंजो भाउ शहीद थी वियो आहे, कंहिंजो पीउ शहीद थी वियो आहे, कंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे, पर ही चवनि पिया अॼु ईमान वधी वियो। वक़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील। अल्लाह काफ़ी आहे, वो अल्लाह बेहतरीन कारसाज़ आहे। दुश्मन के मुकाबले में गैरत ॾिसो। क़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील। ये अल्फाज़ चया इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं बाहि जे आड़ा में उछलाए वियो। इब्न अब्बास फरमाइनि था, इब्राहिम के जॾहिं बाहि में उछलाए वियो, चई हस्बुनल्लाहु व निअमल वकील। मोहम्मद करीम खे जॾहिं माण्हुनि जी चयो
إن الناس قد جمعوا لكم فاخشوهم فزادهم إيمانا وقالوا حسبنا الله ونعم الوكيل. سلو چا مليو فانقلبوا بنعمة من الله وفضل لم يمسسهم سوء واتبعوا رضوان الله والله ذو فضل عظيم. واپس موٹیا اللہ جی رحمت سان، واپس موٹیا اللہ جے انعامن سان پنجو جھولیوں بھرے. لم يمسسهم سوء، انہیں جو وار بھی ونگو کون تھیو، وار بھی ونگو کون تھیو. سفیان کے خبر پئی ابو سفیان کے ہے تو وری تازہ دم آئن، ہے وری نکری پیائن، اوان جا پیر کھڑے وچن پیا چی بھجو اپنی فٹایا ہے. جنرل وری پڑی آیا مس کچھ انہوں نے پان وار کہو ہے یہ نہ تھے وری کملائے بجی میدان خالی کرے ویا قرآن منظر پیش کرو. فانقلبوا بنعمة من الله وفضل لم يمسسهم سوء واتبعوا رضوان الله. چارے کرے کہ اللہ جی رضا جا متلاشی وا، اللہ جی رضا رائے ویا وا، اللہ راضی تھی ان کے واپس موٹایو. یہ اطاعت جذبو آئے. ان الذين يبايعونك انما يبايعون الله يد الله فوق ايديهم. جن مان تہاں جی بیعت کئی ان اللہ جی بیعت کئی. ید اللہ فوق ایدیہم، اللہ جو ہتھ انن جے ہتھن متھا ہو. چاہو ہی غیرت ہوئی، ہی اطاعت ہوئی، ہی جذبو ہو، ہی کردار ہو. صحابہ جو وہ جذبو وہ غیرت اج اساں اللہ کا گھروں پنو. اللہ فرمائے تو آؤں ودھی کو تو آزمایا. آزمائش اللہ اتری کرے تو جتری ماں جے وس میں آئے. میرا پاوڑ کتے سختیوں آئیں اللہ جو کتے آزمائشوں. اللہ جو فضل ہے جڑا گناہگار کمزور آئے ہوں ان مطابق اللہ تعالیٰ پان کے مکلف کہو آئے. ایک مومن ایک موائد چاہتا ہوں اہل حدیث ہیں وہ نماز پڑھ میں لاچار، وہ بنیا حلال کمائی کر میں لاچار، وہ حرام کھانے جا بہانہ کرے تو، وہ رشوت کھانے جا بہانہ کرے تو آپ کو بتائیو ایمان کتھا ہی لو. قرآن چوے تو واتبعوا رضوان اللہ واللہ ذو فضل عظیم. اللہ ودے فضل وارو آئے. اللہ اکبر. میرا بھائیرو یہ غیرت اطاعت میں یہ سچائی پیدا کرن جی ضرورت ہے. جیکر یہ سچائی نہ ہوں دی تو اللہ کے منجی اے تہاں جی کا پرواہ کو نے. جتری اطاعت، جتری سچائی، جترو کردار، جتری ہمت ہے اللہ وٹ اوترا درجہ بلند ہے. آخری گال کرے پنجی تقریر ختم کریا. سنن بداؤ جو واقعہ ہے امام الانبیاء جنگ حنین جی تیاری میں، جنگ حنین جی تیاری میں امام الانبیاء صلی اللہ علیہ وآلہ وسلم پان ہلی تھکا شام تھی بلاخر رات پئی 500 آرام نہ تیار آئیں. خبر پئی تا حوازن وارا پنجا سب جے لڈ پڑھن کرے پنجا بار بچہ جانور سب گرجی کرے حنین میں گر تھے آئیں. سبحانے لیکو آئے سو ہی کتے ہٹنا کون پر ہمیں یا سبحانے مسلمان لی غنیمت بن گئی. رات جو آرام جلے 500 فرمائیں تھا اج اسانتے چوکیداری کیر کر دو، اج اسانتے پیرو کیر دی دو. تھکل آئیں سامو با پہاڑ آئیں انہیں بلی پہاڑ وچا لنگی کرے تو مدری وہ پان لکے چاہوں یا پان ڈرے چاہوں. اتنا دشمن جے حملے جو خطرہ آئے. سیدنا انس بن مسعود رضی اللہ تعالیٰ عنہ اتھے تو اللہ نے پیغمبر آؤں اٹھوایا اور میں نے چڑھ گھوڑے تھے پر یاد رکھ تونجے کرے اسانتے کو مسئلہ رہتے کو اسانتے نقصان تھی پوے جو تو اللہ نے پیغمبر پرواہ نہ کرے. ہمارا ڈرڑ ماں چڑھی متھے ونی پہاڑ جی چوٹی تے بیرے سجی رات امام الانبیاء آرام کیوں. فجر نماز جو ٹائم تھیو تیاری تھی پان فرمائیں تھا حل احسستم فارسکم جو خبر ہے پان وارو گھوڑے سوار کتاب بریو یا نہ. صحابہ کہا سی نہ انیا تائیں تا کو گھوڑے جو کو قدمن جی آہٹ کو کڑباٹ کا شے کونے کا. پان فجر جو بس نو پڑھن تھا انہیں کہا وہ 500 گھوڑا جماعت لائے ہوتی بیان تھا جماعت کر رہی تھا. جماعت میں امام الانبیاء تلاوت کر پیا امام الانبیاء جے مہار انہیں ڈڑ والے پاسے جنہیں شہر چیبو ہے ہکڑی وادی جنہا پاؤنڈ مڑو بی شاب جو ڈر لک امام الانبیاء انہیں لک والے پاسے نیانے پہ سارو ہمارا کرایو گھوڑے سوار مجاہد سلام پھیرے تنگ کنتا اترے میں
इमामुल अंबिया फरमाइन था इजो आयो एतरे में जदो वणन जे टारन विच असां सुसाड़ बुधो हमरा घोड़े के खड़ी अची असां मथे जाए बैठो इमामुल अंबिया फरमाइन त दे खबर ची सही हुन लेवल ते हुन जबल ते बस पोरी सामो सामे जबल ते बस बिनी जी चोटी ते बी करे ऐ मु चंगी तरह लिथो सही का शय कोने मैदान खाली है इमामुल अंबिया पुछई त बला दे खबर घोड़े ता लथो है हुकुम छाओ मतार तो जी गफलत जे करे असां जे नुकसान थी पवे ऐ असां जी वनी करे पहरेदारी कर पहरे घोड़े ता लथो है सिजिया बंद वाला तोस एक त मुखे पेशाब जी खयो तस ऐ जो मुखे नमाज फर्ज पढ़नी हुई फजर नमाज उन का लथस इन का सवासी जमीन ते मु पैर पट दे ना रखियो औ सारी रात घोड़े जे हन्ने ते बैठो वस ऐ पे नारम मतान को दुश्मन मटे वने इमाम अल-अंबिया छा फरमाया तो फला अलैका अल्लाह तअमल बाद हादा अल-यौम अज खां पो जे करे तू कुछ भी अमल न करी तोखे का परवाह कोने ही इताअत जो सिलो ही सहाबा जी इताअत ही सहाबा रा मिसाल ही मुझे ऐ तहां जे ईमान जे सुधार जे लाए ही पने ईमान जी आबियारी जे लाए मुझा भाईरो मुसलमानो अल्लाह जे पैगंबर जी इताअत सुनन मोहब्बत यो शरफ आए यो किरदार बनाईंदासी इज्जत अल्लाह दींदो इज्जत कहे मानव ने वसने कोने फलिल्लाहिल इज्जतु व रसूलिही व लिल मुमिनीन इज्जत अल्लाह लाए अल्लाह रसूल लाए मोमिनन लाए है तने करे इज्जत में न में आए पर जे करे पान कमजोर ईमान समझो था तन दुनिया साम गद हरणो आहे ऐ हेडा मोह देणो आहे त याद रखो यह इताअत कौन चे भी तो सूरह बकरा जो बियो रुकू फुर्सत में पढ़जो जंहिंमें अल्लाह ताला निफाक जो मुनाफिकन जो किरदार बयान फरमायो आहे त हुननि जो किरदार छा आहे हुननि सां गॾु सच्चा हिननि सां गॾु सच्चा माण्हू सच्चे सां गॾु थी सघे थो कूड़े सां इंसान कॾहिं बि कूड़ो कोन थींदो कूड़ो थींदो बदनाम थींदो दुनिया में आख़िरत में तंहिंजे करे मुनाफिक सां यारी कोन रखबी मुनाफिक सां मुरिद सां अल्लाह जे दीन दुश्मन सां दुश्मनी मोमिन ते फर्ज आहे अल्लाह सां अल्लाह जे पैगंबर सां इताअत जो तकाज़ो आहे त मोमिन जंहिं ॻाल्हि दीनी हुजे उन दीन जी ॻाल्हि ते अमल कंदो बि आहे दिफ़ा कंदो बि आहे कुर्बानी ॾींदो बि आहे ऐं तकलीफ़ अची वञे बर्दाश्त बि कंदो आहे पर दीन जे दुश्मन सां कॾहिं बि जारी मोमिन जो शेवो न आहे व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।